हिन सिगरेट जे पैकेट ते 91 रुपया लिखियल आहे, जॾहिं त हिन ते टैक्स 15 रुपया आहे। 15 रुपया जेको सरकार जे खाते में वञनि था। जेकॾहिं सरकार चाहे त अटो न सिर्फ़ सस्तो थी सघे थो बल्कि बिल्कुलु मुफ़्त थी सघे थो, पर सरकार ईअं चाहे नथी। हिन ते सरकार 15 रुपया उन शइ ते टैक्स लॻायो आहे जेको गैर ज़रूरी आहे। मतिलबु जंहिंखे सिगरेट पीअणो हूंदो उहो पी सघे थो, वठी सघे थो, नुक़सानकार बि आहे। उन जॻह ते जेकॾहिं 15 रुपयनि जी जॻह ते सरकार हिन सिगरेट जे पैकेट ते 1000 रुपया टैक्स लॻाए छॾे ऐं उहो 1000 रुपया जेको हिन टैक्स मां सरकार खे मिले उहो 1000 रुपया हिन अटे ते लॻाए छॾे। अटो न सिर्फ़ सस्तो थींदो बल्कि मां सम्झां थो उहो मुफ़्त थी वेंदो। पर चाहे सरकार चाहे नथी त हू ग़रीबनि खे को रिलीफ ॾियनि। हिन जे करे असां इहो चऊं था त सरकार ते वधि खां वधि ज़ोर विझो त अहिड़े क़िस्म जी पॉलिसी आणनि जेके गैर ज़रूरी शयूं हुजनि। मिसाल जे तौर ते सिगरेट आहे, जंहिंखे पीअणो हूंदो उहे पीअंदा। जेकॾहिं को सिगरेट नथो पीए त उहो मरी न वेंदो, पर जेकॾहिं कंहिंखे मानी न मिलंदी त उहो बीमार थींदो, कमज़ोर थींदो ऐं मरी बि सघे थो।